आहे असल असो चल तोते बाप नंग बरोचल आहे नंग बरोचल आहे तोते नंग बरोचल आहे और आट छोड़ के शरण तेरी आया और आट छोड़ के शरण तेरी आया शरण तेरी आया बाबा दावन तेरी आया शरण तेरी आया बाबा दावन तेरी आया तू गरीबन को नवाज हूँ गरीब तेरा तू गरीबन को नवाज हूँ गरीब तेरा पतित पावन भगत वंशल तू आधार मेरा बाबा तू आधार मेरा सतगुरु शरण जी मैं वरती मतलब ट्यून नहीं पूरा आ रहा है मेरे को आएगा आएगा सतगुरु शरण माँ वरती लाज करती करे बलाई बाल बेटो पार करे बलाई बाल बेटो पार करो बाबा जाने पास जो नारो बाबा जाने पास भूल चुक माफ करो मेरे मनो न बिसरे वाहे गुरु मेरा अंग अंग राखा वाहे गुरु मेरा दिल राखा वाहे गुरु हरि ओम नारायण 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 श्री नारायण 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 बाबा नारायण 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 श्रीमद नारायण 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 वाले घनश्याम की जय। बहुत अच्छा। देखो सिंधी नहीं आती है फिर भी आपने अच्छा बोला नीलम दीदी। जय बाबा। दीदी जय बाबा। जय बाबा जय बाबा। जय बाबा। हैप्पी बर्थडे। आपका आज बर्थडे है। हैप्पी बर्थडे। थैंक यू। हैप्पी बर्थडे। हाँ मैं चाहूँ एक भजन। हाँ बोलो बोलो ऑफ कोर्स। अभी तो शुरू हुआ है सत्संग। तो ए था गीता दीदी जय बाबा। जय बाबा। चन्ना आंटी जय बाबा। जय बाबा। वही जय बाबा। अंकल जो फोटो ॾिठो है। हाँ तव्हां जेका ग्रुप में मोकिले आयो हुए ना। हाँ राजेश केक खाराईंदो पहले। हाँ केक खाराईंदो कल एक वीडियो अपलोड कयोसीं उनमें जयराम अंकल भी बीठन मंडली में मम्मी सां मम्मी जे बर्थडे जो। बोलो बोलो भजन कोमल। फिर संगीता दीदी बोलेगी। मत दो कयम काफी ओ बाबा मुखे माफी दो माफी हो मत दो कयम काफी ओ मुर्शिद मुखे माफी दे माफी मुखे माफी दे हाणे जो हाणे दे अज जो अज दे हींअर जो हींअर दे माफी माफी लाल माफी 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 बाबा माफी ओखीअ वेल कंहिंजे कम की न आयस ओखीअ वेल कंहिंजे उल्टो अबोजन साण उचायम उल्टो अबोजन साण उचायम इया कई बे इंसाफी मुर्शिद माफी दे मुखे माफी इया कई बे इंसाफी पावल माफी दे मुखे माफी दे हाणे जो हाणे दे अज जो अज दे हींअर जो हींअर दे न त सुभाणे दे माफी माफी लाल माफी 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 बाबा माफी हुकुम तुंहिंजो हो हलंदी हले शल हुकुम तुंहिंजो हो हलंदी हले शल पोइ सुकून तुंहिंजी थींदे कीमत पोइ सुकून जी थींदे कीमत इया कई हुकुम खिलाफी मुर्शिद माफी दे मुखे माफी इया कई
हुकुम खिलाफी बाबल माफ़ी ॾियो मूंखे माफ़ी हाणे जो माफ़ी दे हाणे जो हाणे दे हींअर जो अॼु दे हींअर जो हींअर दे माफ़ी माफ़ी लाल माफ़ी 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 बाबा माफ़ी बोल गोदड़ी वारे घनश्याम की जय। बहुत अच्छा। संगीता दीदी तव्हां चओ हाणे। फिर नीलम दीदी, फिर आशा दीदी, और तव्हां पाण लास्ट लास्ट में बर्थडे गर्ल कथा करो ॿुधाए सब करे बर्थडे बाबा जी। करो सब बर्थडे जो विश अॼु करो पूजा दीदी के तव्हांखे तरफ बर्थडे आहे, तव्हांखे चवणु खपे। हाँ सभई बर्थडे गॾु ॾींहं चओ तो ॿुधा न। हाँ बर्थडे गर्ल पहिरियों थियनि। किसका बर्थडे? हाँ ॿुधो न संगीता दीदी पहिरियों नीलम बर्थडे। दीदी इनको विश करे पहले तब अचनि वही कथा विश करे पो। हाँ वर्षा माता बर्थडे हाँ माइक चालू किसका? करो बर्थडे किसका है? पार्टी है ना, पर सत्संग नहीं। हाँ पार्टी किसका मंगल बर्थडे दी है? जी मंगल है आज, मंगल बर्थडे सोमवार है। किसका है? जी जी बार दिन ये आए बर्थडे किसका है? बर्थडे बार दिन मेरा। ये गीता दीदी का। आए ओह, बार दिन हैप्पी ये बर्थडे। आए गॉड बार ब्लेस बार यू। दिल ये गाए तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू हैप्पी बर्थडे थैंक टू यू यू दीदी थैंक यू। हैप्पी हैप्पी बर्थडे टू बर्थडे यू। डियर गीता दीदी हैप्पी हैप्पी बर्थडे हेलो टू यू थैंक यू थैंक यू आप हमेशा हम सबको बर्थडे विश करते हो ना, आज हमने किया आपको स्पेशल। थैंक यू। बहुत अच्छा। बाबा की संगत ने किया माना बाबा ने किया विश। सही में ॾिसो साम्हूं वेठल हाँ बाबा सामने बैठे हैं। एक बार वागोली में ये आए थे, संत आए थे, उसके चदानी दरबार वाले। तो मेरे हस्बैंड वहां से वागोली से निकल रहे थे तो उनको बोलते हैं ये मिठाई गीता को देना। एंड वो दिन मेरा बर्थडे ही था। तो बोलते हैं पहले कभी नहीं ऐसे बोला है कि मिठाई गीता को देना, आज ही बोला मिठाई गीता को देना। और वो भी फोन करते हैं अमरावती से, साईं जशन लाल है ना, वो भी बर्थडे पे फोन हाँ। करते हैं। तो बाबा के फ्रेंड्स को याद है, साईं सुरेंद्र लाल, फैजाबाद वाले, अयोध्या वाले। सबसे तो बड़ी बाबा बात की है, रहमत है। बोल गोदरी वारे घनश्याम की जय। लकी ओ हो ना मत खुश आया खुश आया खुश आया, बाबा तेंजे दर ते मां खुश आया, मत मस्त आया मस्त आया मस्त आया, साईं तेंजे दर ते मां मस्त आया, ॾिसी बाबल जा सतसंग मुंहिंजे मन खे अचे आनंद आनंद आनंद, ॾिसी बाबल जा सतसंग मुंहिंजे मन खे अचे आनंद आनंद आनंद, मां त ख़ुश आहियां ख़ुश आहियां ख़ुश आहियां, बाबा तुंहिंजे दर ते मां ख़ुश आहियां, मां त मस्त आहियां मस्त आहियां मस्त आहियां, साईं तुंहिंजे दर ते मां मस्त आहियां, ॾिसी बाबल जी मंडली मुंहिंजे मन खे अचे आनंद आनंद आनंद, ॾिसी बाबल जी मंडली मुंहिंजे मन खे अचे आनंद आनंद आनंद, मां त ख़ुश आहियां ख़ुश आहियां ख़ुश आहियां, बाबा तुंहिंजे दर ते मां ख़ुश आहियां, मां त मस्त आहियां मस्त आहियां मस्त आहियां, साईं तुंहिंजे दर ते मां मस्त आहियां। सब लोग एक एक चीज ऐड करो, क्या देख के खुशी मिलती है? हाँ हाँ भैया बाबा तुंहिंजी सेवा में खुश आहियां, ॾिसी मस्त बाबल मस्त आहियां जी मस्त सेवा, आहियां, ॾिसी बाबल जी सेवा मुंहिंजे मन खे अचे आनंद आनंद आनंद, मां त ख़ुश करे
खुश आया खुश करे बाबल जी आया। सेवा, करे करे बाबल जी सेवा। बुद्धि जय बाबा। बाबल ये कौन सा भजन संग। सीखी है? जी कौन आपके सा यहाँ भजन? इसको आते हैं ना, बाबा का भजन आता है। आप गाए ना आता फिर है। अभी। वो चवंदा है भजन। अच्छा वो चो गायत्री मंत्र हाणे ना हाणे मम्मी जा चवंदी हुई। बाबल संगीता आप क्या बोलोगी? बुद्धि गीता दीदी जा सत्संग। गीता जी चवंदी है तो मस्त लगती है ना। बाबल जा सत्संग है। हाँ। बाबल जा बुद्धि बाबल जा भजन। वो पहिरियों पहिरियों चयोसि न, ॾिसी बाबल जा सत्संग। मुंहिंजे मन खे अचे आनंद आनंद आनंद। मां त ख़ुशि आहियां ख़ुशि आहियां ख़ुशि आहियां। साईं तुंहिंजे दर ते मां ख़ुशि आहियां। मां त मस्त आहियां मस्त आहियां मस्त आहियां। बाबा तुंहिंजे दर ते मां मस्त आहियां। तव्हांखे छा ॾिसी ख़ुशी थींदी आहे? संगीता दीदी, नीलम दीदी? ॾिसी बाबा जी बाबल जा संगत, बाबा जी संगत। संगत चयोसीं पहिरियों पहिरियों शायदि, सत्संग, संगत, सेवा, प्यार बाबा जो। ॾिसी बाबा जो प्यार। ॾिसी बाबल जो प्यार मुंहिंजे मन खे अचे आनंद आनंद आनंद। मां त ख़ुशि आहियां ख़ुशि आहियां ख़ुशि आहियां। साईं तुंहिंजे दर ते मां ख़ुशि आहियां। मां त मस्त आहियां मस्त आहियां मस्त आहियां। बाबा तुंहिंजे बाबा दर ते तुंहिंजी मां मस्त मस्तीअ में मस्त आहियां। नीलम दीदी आपको क्या खुशी मिलती है? बाबा जी मस्तीअ बाबा में की मस्त आहियूं। भक्ति करे मस्तीअ बाबल में मस्त जी आहियूं। भक्ति। मुंहिंजे मन खे अचे आनंद आनंद आनंद। मां त ख़ुशि आहियां ख़ुशि आहियां ख़ुशि आहियां। बाबा तुंहिंजे दर ते मां ख़ुशि आहियां। मां त मस्त आहियां मस्त आहियां मस्त आहियां। साईं तुंहिंजे दर ते मां मस्त आहियां। आशा दीदी आपको तव्हांखे छा ॾिसी ख़ुशी थींदी आहे? आशा दीदी? दीदी तव्हांखे ॾिसी। त संगत बाबा जी। ॾिसी बाबल जी संगत मुंहिंजे मन खे अचे आनंद आनंद आनंद। मां त ख़ुशि आहियां ख़ुशि आहियां ख़ुशि आहियां। साईं तुंहिंजे दर ते मां ख़ुशि आहियां। सभई चवारायो। जीअं चवंदासीं न उअं थी वेंदासीं। बाबा चवंदा जेको चवंदव उहो थी वेंदो। मां त मस्त आहियां मस्त आहियां मस्त आहियां। बाबा तुंहिंजे बाबा दर ते तुंहिंजी मां मस्त आहियां। वर्षा खे छा ॾिसी ख़ुशी मिलंदी आहे? वर्षा, रानी दीदी, तारा दीदी छा ॾिसी करे ख़ुशी मिलंदी अथव? सभु इहे ई चवंदा तव्हांखे ॾिसी। ॾिसी बाबल जा भंडारा ऐं ॿुढा ॿुढियूं। ॾिसी बाबल जा भंडारा मुंहिंजे मन खे अचे आनंद आनंद आनंद। मां त ख़ुशि आहियां ख़ुशि आहियां ख़ुशि आहियां। बाबा तुंहिंजे दर ते मां ख़ुशि आहियां। मां त मस्त आहियां मस्त आहियां मस्त आहियां। बाबा तुंहिंजे दर ते मां मस्त आहियां। ॾिसी बाबल जा ॿुढड़ा मुंहिंजे मन खे अचे आनंद आनंद आनंद। ॾिसी बाबल जूं ॿुढड़ियूं मुंहिंजे मन खे अचे आनंद आनंद आनंद। मां त ख़ुशि आहियां ख़ुशि आहियां ख़ुशि आहियां। मस्त आहियां मस्त आहियां। साईं तुंहिंजे दर ते मां मस्त आहियां। थोरो थोरो यादि है। हाँ बासी किशाई चवंदा हुया जाम न इहो। पुराणो भजन है गीता। ॾाढो पुराणो 30 दीदी साल पूरो पहिरियों चओ जो न भॼन कोई। आहे। 30 साल पहिरियों जो। ऐं भॼन पूरो में जाम चओ न इहो। पहिरियों। हाँ पूरो चओ न। अॻिते पूरो चओ चओ न। न। ॾिसी मूंखे आहे बाबल इहो निश्चो मन दुश्मन तूं आ सजण।
मुखे आहे इयो निश्चो मन दुश्मन तू आ सजण मन मत जे जीअण खां चङो आहे तुंहिंजे हुक्म में मरण ओ खुश आहियां खुश आहियां खुश आहियां बाबा तुंहिंजी ख़ुशीअ में खुश आहियां तुंहिंजे दर ते मां मस्त मस्त आहियां आहियां बाबा तुंहिंजी मस्तीअ में मस्त आहियां तूं घट घट वासिया तूं सरब कैला समरथ तूं घट घट वासिया सरब कैला समरथ मुखे दुख भी सुख तो लगे जॾहिं महर जो रखियो ई हथ मुखे दुख भी सुख तो लगे जॾहिं महर जो रखियो ई हथ ओ खुश आहियां खुश आहियां खुश आहियां बाबा तुंहिंजी ख़ुशीअ में खुश आहियां बिना खुश बाए आहियां ॾिठा चारई तरफ़ घुमी बिना बाए जगत तो जले ॾिठा चारई तरफ़ घुमी मुत पीतो अमृत रस तुंहिंजा पवित्र वचन ॿुधी ओ खुश आहियां खुश आहियां खुश आहियां बाबा तुंहिंजी ख़ुशीअ में खुश आहियां बाबा तुंहिंजे तुंहिंजी दर ते मौज मां संदी वाह वाह सभु आश थी वई पूरी तुंहिंजी मौज संदी वाह वाह सभु आश थी वई पूरी तुंहिंजो अमोलक ज्ञान मिलियो वॾ भागी आहियां मां ओ खुश आहियां खुश आहियां खुश आहियां बाबा तुंहिंजी ख़ुशीअ में खुश आहियां ओ मस्त आहियां मस्त आहियां मस्त आहियां बाबा तुंहिंजी मस्तीअ में मस्त आहियां मस्त आहियां तुंहिंजा अमृत जहिड़ा वचन जिन कयो आ शीतल मन तुंहिंजा अमृत जहिड़ा वचन जिन कयो आ शीतल मन बलहारी वञा तो तां कर कीन सघां वरनन बलहारी वञा वचनन तां कर कीन सघां वरनन ओ खुश आहियां खुश आहियां खुश आहियां बाबा तुंहिंजी ख़ुशीअ में खुश आहियां ओ मस्त आहियां मस्त आहियां मस्त आहियां बाबा तुंहिंजी मस्तीअ में मस्त आहियां तो उलझन कई सब दूर ऐं दुखड़ा कया काफ़ूर तो उलझन कई सब दूर ऐं दुखड़ा कया काफ़ूर तुंहिंजा अमोलक वचन हंडाए तो हिरदो कयो भरपूर ओ खुश आहियां खुश आहियां खुश आहियां बाबा तुंहिंजी ख़ुशीअ में खुश बाबा आहियां तुंहिंजे दर ओ मस्त आहियां मस्त आहियां मस्त आहियां बाबा तुंहिंजी मस्तीअ में मस्त आहियां तुंहिंजो मुखड़ो ॾिसी बाबल थी दिलड़ी थी मुंहिंजी बहार तुंहिंजो मुखड़ो ॾिसी बाबल थी दिलड़ी मुंहिंजी बहार नाहे पेर ज़मीन ते मुंहिंजो आहे आकाश में उड़ान ओ खुश आहियां खुश आहियां खुश आहियां बाबा तुंहिंजी ख़ुशीअ में खुश आहियां ओ तुंहिंजे मस्त दर आहियां ते मस्त आहियां मस्त आहियां बाबा तुंहिंजी मस्तीअ में मस्त आहियां तुंहिंजी ख़ुशी तूं हर वक़्तु ईअं चयो
पियो जित किथ पाण ॾिसो, तो हर वक्त ईअं चयो, पंहिंजो हित जित किथ पाण ॾिसो, इन तुंहिंजे वचनन आ सब द्वेत दूर कयो, तुंहिंजे वचनन इन्हनि खे सब द्वेत दूर कयो। ओ खुश आहियां खुश आहियां खुश आहियां खुश खुश आहियां, बाबा तुंहिंजी ख़ुशीअ में खुश आहियां। ओ मस्त आहियां मस्त आहियां मस्त आहियां, बाबा तुंहिंजी मस्तीअ में मस्त आहियां। बोल बाबा अरदास राम साहिब की जय। जय जय बाबा। जय बाबा। गीता देव कीअं हाणे ठीक है? हाँ हाँ तबियत ठीक मस्त जाम ॾींहं मिलिया ई कोन्हनि, राइट राइट नीलम माना दीदी आप बोलिए मुलाकात कोन्हे भजन। थी। चवंदा हुई तव्हां दीदी भजन या नीलम दीदी चवे। ये चयन था न। हाँ पुष्पा आंटी तव्हां चओ भजन। जय बाबा। जय बाबा। चवां छा मां? हाँ हाँ केर भी चए पहिरियों जंहिंखे आवाज चवां वञे। मां? हाँ हाँ पुष्पा आंटी चए थी, पुष्पा आंटी। ठीक है चओ चओ आंटी हाँ। राधे 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 जप राधे राधे राधे, चौरासी तेरी कट जाएगी, कट जाएगी चौरासी तेरी कट कट जाएगी, जाएगी रस कट जाएगी जप राधे। ओ क्यों मोह करे बेटे का, क्यों मोह क्यों करे करे बेटे बेटे का, बेटा तो बेटा बहू तो ले जाएगी, बेटा तो बहू ले जाएगी, जप राधे जप राधे। राधे 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 जप राधे राधे राधे, चौरासी तेरी कट जाएगी, चौरासी तेरी कट जाएगी, जप राधे जप राधे। ओ क्यों मोह करे बेटी का, क्यों मोह करे बेटी का, बेटी तो जमाई ले जाएंगे, बेटी तो जमाई ले जाएंगे, जप राधे जप राधे। राधे 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 जप राधे राधे राधे। हो क्यों मोह करे बंगले का, क्यों मोह करे बंगले का, बंगला तो तेरा रह जाएगी, बंगला तो तेरा रह जाएगे, जप राधे जप राधे। राधे 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 जप राधे राधे राधे, चौरासी तेरी कट जाएगी, राधे जप राधे। हो क्यों मोह करे माया का, क्यों मोह करे माया का, माया तो तेरी रह जाएगी, माया तो तेरी रह जाएगी, जप राधे जप राधे। क्यों मोह करे काया का, मोह करे काया, काया तो तेरी जल जाएगी, काया तो तेरी जल जाएगी, जप राधे जप राधे। राधे 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 जप राधे राधे राधे, चौरासी तेरी कट जाएगी, चौरासी तेरी कट जाएगी, जप राधे जप राधे। जय बाबा जय बाबा जय बाबा जय बाबा। जय बाबा। बहुत अच्छा जय भजन। बाबा।
लच्छा बहुत ठीक है अच्छा। लच्छा। हाँ भाभी, हाँ जोशी हरिओम कर। हरिओम। जय बाबा गीता, जय बाबा। जय बाबा, जय बाबा। गीता हैप्पी बर्थडे। थैंक यू, थैंक यू। वो यानी आशा ॿुधाई। जी जी, ॾाढो सुठो कि मम्मी हिननि सां गॾु आया हो। मम्मी काथे? मम्मी घर पिंपरी। अच्छा टेम्परी। लच्छा दीदी तव्हां चयो भॼन। हाँ, गाए जा भगवान की महिमा, गाए जा भगवान की महिमा, गाए जा। सुबह शाम इस मन मंदिर में प्रभु की आस लगाए जा। सुबह शाम इस मन मंदिर में प्रभु की आस लगाए जा। गाए जा भगवान की महिमा, गाए जा। अजब अजब के खेल है इसमें, दुनिया एक तमाशा है। कहीं गर्मी कहीं खुशी है, आशा कहीं निराशा है। चाहे वो हंसाए चाहे वो रुलाए, अपना फर्ज निभाए जा। गाए जा भगवान की महिमा, गाए जा। चिंता और चिंता इस जग में एक समान कहलाती है। एक जलाती मुर्दे को, एक जीते जी खाती है। राह दिखाए वो ही, बिगड़ी बनाए वो ही, चिंता दूर भगाए जा। गाए जा भगवान की महिमा, गाए जा भगवान की महिमा, गाए जा। कौन रहा इस जग में सदा, किसका यहाँ ठिकाना है। बांध ले अपना बिस्तर प्यारा, ये तो देश बिगाना है। कोई आए कोई जाए, सबको यहाँ बताए जा। गाए जा भगवान की महिमा, गाए जा ओम का नाम ही गाए जा। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। बोलो गोदरी वारी जय बाबा। घनश्याम की जय। जय बाबा। नीलम दीदी आप बोलिए। जय बाबा। फिर आशा दीदी बोलेंगी। सतगुरु तेरी नौकरी सबसे बढ़िया है, सबसे खरी, मेरे सतगुरु तेरी नौकरी सबसे बढ़िया है, सबसे खरी। होगी दरबार की हाजिरी सबसे बढ़िया है, सबसे खरी। खुशनसीबी का गुल जो खिला, मुझको तेरा ये दर जो मिला। खुशनसीबी का गुल जो खिला, मुझको तेरा ये दर मुझे जो तेरा ये दर जो मिला। तब में जब से तेरा ये प्यार मिला। भाग्यशाली हुआ तब से मैं, जब से तेरा ये प्यार मिला। सब गमों से किया है बरी,
सबसे बढ़िया है सबसे खरी, सब गमों से किया है बरी, सबसे बढ़िया है सबसे खरी, मेरे सतगुरु तेरी चाकरी, सबसे बढ़िया है सबसे खरी। थे हम तेरे दौरे की खिदमत मिली, यूनिटम में भटकते थे हम, तेरे दौरे की खिदमत मिली, चरणों से लगाया मुझे, जैसी बुरिया भली, चरणों से लगाया मुझे, थी जैसी बुरिया बली, वरना औकात क्या थी मेरी, सबसे बढ़िया है सबसे खरी, वरना औकात क्या थी मेरी, सबसे बढ़िया है सबसे खरी, मेरे सतगुरु तेरी नौकरी, सबसे बढ़िया है सबसे खरी, मेरी तनख्वाह भी कुछ कम नहीं, कुछ मिले ना मिले गम नहीं, मेरी तनख्वाह भी कुछ कम नहीं, ये मिले ना मिले गम नहीं, सारी दुनिया ये रोती रहे, इसका भी सारी दुनिया ये रोती रहे, मुझको इसका भी कुछ गम नहीं, मेरे सर से बताए चली, से बढ़िया है सबसे खरी, मेरे सर से बलाए चली, बढ़िया है सबसे खरी, मेरे सतगुरु तेरी नौकरी, सबसे बंद हो जाए तो फिर से कनेक्ट करना, बंद हो जाए तो फिर से कनेक्ट करना। जब से तेरा गुलाम हुआ तब से मेरा 15 मिनट टाइम हो गया, जब से तेरा गुलाम हो गया, तब से मेरा भी नाम हो गया, मोह माया का झंझट सारा पल भर में तमाम हुआ, मोह माया का झंझट सारा पल भर में तमाम हुआ, तेरी कृपा है मुझ पर बड़ी, सबसे बढ़िया है सबसे खरी।